अस्सलाम वालेकुम दोस्तों। तो जियो हर पल जो उर्दू ड्रामे मोहरा जी अपडेट से गॾु हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। बिना देर हलंदासीं पंहिंजी अपडेट की तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन कराईंदासीं दोस्तों। जियों तो तव्हां ॾिसी रहिया आहियो दोस्तों, तो सिकंदर जे वालदेन जी जेका पूरी नज़र आहे त उहा हुनजे शाहीना जी मिल्कियत ते आहे ऐं हू चवनि था असां बिज़नेस स्टार्ट कयूं त 100% जेको आहे त शाहीना जी मिल्कियत हुन में हुजे ऐं असांजो बिज़नेस माना मथे उथे। ऐं हुन जेको पंहिंजी धीउ अरीसा खे मिलियल घरु आहे तोहफ़े तौरु हुन ॾिनो हुयो, त उनजे खपाइण जी ॻाल्हि बि करे रहिया आहिनि दोस्तों। त उनजो उहो घरु खपाए ऐं उहे सभु पैसा जेके आहिनि त पंहिंजे बिज़नेस में लॻायूं जीअं असां शाहूकार थी वञूं दोस्तों। ऐं दोस्तों तव्हां ॾिठो त अलीज़ो जेका आहे त हुनखे सिकंदर खे भरपूर चमाट वाहे कढी ऐं हू हुनखां बदिले वठण जो सोचींदो ऐं हुनखे आम्हूं साम्हूं चई बि चुको आहे त मां तोखे हाणे अहिड़ियूं अज़ियतूं ॾींदुमि जो तूं पछताईंदीअ त तो चमाट हई कंहिंखे आहे। जी दोस्तों अलीज़ो ॿिन ॻाल्हि ते परेशान थी वई आहे। जी दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अलीज़ो खे एतिरी ख़बर आहे त सिकंदर बदतमीज़ आहे ऐं शायदि हुनखे इहा ख़बर न आहे त मुंहिंजी भेण जे जेको क़तलु थियो ऐं हुन पाण खे ख़ुदकशी करे मारियो त हुनजे पोयां हिन सिकंदर जो हथु आहे ऐं इन जे करे ई मुंहिंजी भेण माना ख़ुदकशी कई। जी दोस्तों त इहा शायदि अलीज़ो ख़बर न आहे, तमामु जल्दी हिनखे ख़बर पवंदी, पोइ हमज़ा सां शादी करण जी कोशिशि कंदी ताकी उहा उन्हनि जे घर में रही ऐं उन्हनि खां पलांदो वठी सघे सिकंदर खां। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां त माना हमाया जी माउ जेका आहे त नौकिराणी खे घर मां कढण में कामयाबु थी वई आहे दोस्तों। ऐं हुन ते हिकु गंदो इल्ज़ाम हणी करे हुनखे फ़िलहालु घर मां कढाए छॾियो आहे जीअं हू आसानी सां रही सघनि ऐं हुन ते केर बि शक शुबो करण वारो न हुजे दोस्तों। त वरी मिलंदासीं न्यू अपडेट सां गॾु, तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।